शाहपुर चाकर में यूरिया भाण जी हथरादू खोट खिलाफ नंढा वॾा आबादगार रोडन ते निकिरी आया आहिनि। मेन नवाबशाह सांगड़ रोड ते आबादगारनि यूरिया भाण सां भरियल ट्रालर खे कब्ज़े में वठी ट्रैक्टर ट्रालियूं काहे पहुची विया। आबादगारनि मूजिबि प्राइवेट डीलर्स वटि वेंदड़ यूरिया भाण जी खोट सबबि कब्ज़ो कयो वियो आहे, जॾहिं त ट्रालर ड्राइवर चयो त मीरपुर खां ट्रालर सांगड़ जे डीलर वटि पहुचाइणो हुयो। हिते आबादगारनि असां खे रोके ट्रालर मां भाण जूं बोरियूं पाण मुरादो खणी रहिया आहिनि, जॾहिं त सांगड़ जे डीलर खे इतला करे छॾियो आहे। कंबर में आबादगारनि ऐं हारियुनि यूरिया भाण जी हथरादू खोट खिलाफ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो आहे। आबादगारनि ऐं हारियुनि ऐं इरफान जतोई, अली मोहम्मद खोसो ऐं ॿियनि ज़िले में यूरिया भाण जी हथरादू खोट खिलाफ एहतिजाजी मुज़ाहिरो करे लाड़काणो बाईपास रोड ते धरणो आयो आहे। धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। मुसाफ़िर परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। उन मौक़े ते मुज़ाहिरनि चयो आहे त ज़िले में भाण जे डीलरनि ऐं वापारियुनि हथरादू खोट पैदा करे यूरिया भाण जे 1100 वारी बोरियुनि में 3000 रुपयनि में विकिरो करे रहिया आहिनि। हुननि चयो त वक़्त ते कणक जी पोखियल फसल खे भाण न मिलियो त फसल खे का पारी धकु लॻंदो, अपघात थींदड़ ख़र्च बि न निकिरी सघंदा। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ज़ख़ीरा अंदोज़ी कंदड़ डीलरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मुनासिब अघ ते भाण फ़राहम करे माशी तबाहीअ खां बचायो वञे।